मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब। छा साईं इंसान पाण खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो या मुर्शिद जो या पंजतनि जे दर जो कुतो चई सघे थो या न? साईं हराम अमल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दर जो बि कोई पाण खे कुतो न चवे, मुर्शिद दर जो कोई पाण खे कुतो न चवे। कोई माण्हू चवंदा असां पंजतनि जे दर जा कुता आहियूं। ज़ालिमूं तव्हांखे अलाह छा मक़ाम ॾिनो आहे? अलाह ताला क़ुरान हकीम में छा फरमायो? तव्हां इंसाननि खे असां ख़ूबसूरत बणाए छॾियो आहे। ऐं कुते जी क्वालिटी कहिड़ी आहे ॿुधायमि? कुते जी क्वालिटी नबी सल्लल्लाहु अलैहि ज़माने में कुतो हुयो त कहिड़ा असर निकिता? इहो ई कुतो हुयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां वही बंदि थी वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खट जे हेठां कुतो वेठो हुयो। अगरि कंहिंखे ॾुखी ॻाल्हि लॻे थी न या इन ॻाल्हि खे इन हदीस खे ग़लति साबित करे मूंखे ॾेखारे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खट जे हेठां वेठो हुयो छा? कुतो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां जिब्रील अमीन न पियो अचे। ऐं जिब्रील अमीन बाद में जॾहिं आयो न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लेट छा जॻह कई अथई? चए साईं कुतो तव्हांजी खट जे हेठां वेठो हुयो। यानी मालूम थियो त हक़ीर मख़लूक आहे न, हक़ीर ऐं बल्कि ज़लील मख़लूक आहे। त कोई माण्हू चए साईं असां नबी जी मोहबत में असां नबी जे दर्जा कुता आहियूं। हा साईं, नबी जी मोहबत में नबी जे दर्जा कुता आहियूं त साईं हे जाइलप आहे। हे तव्हांजी खोपड़ी जेकी आहे न ग़लति इस्तेमालु थिए थी। हा ईअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलामनि जा ग़ुलाम आहियूं, ॻाल्हि ठहे थी न? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलामनि जा असां ग़ुलाम आहियूं। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे कुता आहियूं। मुर्शिद जे दर साईं असां कुता आहियूं। साईं अगरि तव्हांखे शौक़ु आहे न तव्हां चवंदा रहो हलो हलो साईं चवंदा रहो। बाक़ी जेकी तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायूं था न इहा ॻाल्हि क़ुर खां बि ख़िलाफ़ु आहे, हदीस खां बि ख़िलाफ़ु आहे। क़ुर में अलाह ताला फरमायो त इंसान खे असां ख़ूबसूरत बणायो आहे। ऐं इहो कुतो नबी जे खट जे हेठां वेठो हो त छा थी वही बंदि थी वई। नबी ॿी तव्हांखे हिकिड़ी हदीस ॿुधायां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान करायो त जाते बि कारनि कुतनि खे ॾिसो उनखे मारे छॾियो। जाते बि कारनि कुतनि खे ॾिसो। साहिबनि जो साईं छाजे खां? अलाह जे नबी फरमायो इहो जेको आहे न शैतान इन्हनि जी शिकिल करे ईंदो आहे। त हाणे साईं कोई चवे मुर्शिद जो कुतो आहे, सही आहे यार? ॻाल्हायो सभु, टेंशन छो था वठो भला? सभई जो ग़लति आहे। नथो अचे आवाज़ साईं? सभई जो ग़लति आहे। कोई बि ईअं न चवे त मां मुर्शिद जे दरवाज़े जो कुतो आहियां ऐं माज़अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े जो कुतो आहियां या पंजतनि जे दर जो कुतो आहियां। बल्कि ईअं चवंदा को नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ग़ुलाम आहियां, पंजतनि जो मां ग़ुलाम आहियां। हा साईं, सहाबियुनि जो मां ग़ुलाम आहियां। साईं मुर्शिद जो मां ग़ुलाम आहियां। अचो साईं, इहा नीड इन लाइ बि ॾियनि साईं मुर्शिद जो मां ग़ुलाम आहियां। मामलो ई जेको आहे ख़लास।